वेलकम बैक नासिन। अवांखे ॿुधाईंदा हलूं त नौजवान कमेटी पारां पीअण जे मिठे पाणी जी स्कीम मुकम्मल न थियण ऐं करप्शन खिलाफ़ ठुल खां कराची लाइ लॉन्ग मार्च रवानो थी वियो आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हफीज़ सुमरो। जी हफीज़। जी बिल्कुल, ठुल जी तारीख़ में पहिरियों मिठे पानी जी स्कीम मुकम्मल थियण खिलाफ़ ठुल खां कराची ताईं लॉन्ग मार्च कयो पियो वञे। ऐं लॉन्ग मार्च में जेको शरीक नौजवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो रूट कहिड़ो रहंदो ऐं कराची प्रेस क्लब वारो एहतजाज घणा ॾींहं जारी रहंदो। सुभाणे हैदराबाद प्रेस क्लब जे अॻियां हीउ काफ़िलो जेको आहे धरणो हणंदो ऐं आचर ते असां जेको आहे कराची प्रेस क्लब जे अॻियां धरणो हणंदासीं। इहो ई असांजो रूट आहे ऐं असां सॼी सिंध जे तव्हांजे मीडिया जे थ्रू सॼी सिंध जी मीडिया खे ऐं सॼी सिंध जे सञावंदनि खे गुज़ारिश था कयूं त असांजे हिन बुनियादी ऐं काइनाती हिक मिठे पाणी हसूल में असांजे आवाज़ सां हमाफ़ ठुल जा शहरी पाणीअ जे लाइ दरपदर आहिनि। मासूम ॿारड़ा हथनि में गुघियूं खणी करे तमामु वॾे मुफ़ासिले तां पाणी भरे अची रहिया आहिनि। असां पंहिंजे काइनाती ऐं बुनियादी हक़ पाणीअ जे हसूल जे लाइ आला ऐवाननि ताईं पंहिंजो आवाज़ पहुचाइण जे लाइ निकिता आहियूं। असां हुकूमत सिंध ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट ऑफ सिंध, नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो नैब खां मुतालबो था कयूं स्कीम में थियल करप्शन ऐं ज़िम्मेदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं ठुल जे शहरनि खे मिठो पाणी मुयसर कयो वञे। 19 तारीख़ ते छंछर जी सुबह जो 12 वगे असीं हैदराबाद प्रेस क्लब आॾो एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला 20 तारीख़ ते आचर जे ॾींहुं कराची प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदासीं। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे, ठुल घुरे थो मिठो पाणी। ज़हरीलो पाणी आहे जेको माण्हू वापराइनि था, जन मां मुख़्तलिफ़ बीमारियूं बि थियनि थियूं। त जीअं कल्ह असां सां MP साहब मीटिंग कई, उन इहे ॻाल्हियूं कयूं त मूंखे फंड्स रिलीज़ नथा थियनि त गवर्नमेंट ताईं बि आवाज़ पहुचंदी, ख़बर पवंदी त वाकई में फंड्स रिलीज़ थिया। हीउ जेको मनसूबो आहे 58 करोड़ 57 लख जी ख़ती रक़म जेकी असांजी वाट्सएप लाइ स्कीम जे लाइ आयल आहे, उहा बिल्कुलु करप्शन जे वर चढ़ियल आहे, जंहिं करे असांजा ठुलवासी पाणी ढुके लाइ परेशान आहिनि। ऐं उहा अक्सर ॾिठो हूंदो ठुल जा तक़रीबन 75% माण्हू जेके आहिनि मुख़्तलिफ़ मूज़ी मर्ज़नि में मुब्तला आहिनि। जी बिल्कुलु, तव्हां नौजवान जी ॻाल्हि ॿुधी चवणु आहे त असां जेको लॉन्ग मार्च जो रूट आहे ठुल प्रेस क्लब खां सखर प्रेस क्लब, हैदराबाद प्रेस क्लब खां कराची प्रेस क्लब वारो जेको आहे असां उते एहतजाज धरणो हणंदासीं। जेकॾहिं असांजे मुताला मुद्दो न कया विया त सिंध असेंबली वारो बि हीउ एहतजाज कंदासीं। हुननि मुतालबो कयो आहे सिंध सरकार खां त जेको आहे ठुल जी स्कीम मिठे पाणी जी स्कीम मुकमल कई वञे, शहरनि खे जेको पीअण मिठो पाणी फ़राहम कयो वञे। जी।